हिक ॿी अहम ख़बर खां की आगाह कयूं पिया। सखर में एक्साइज़ नार्कोटिक्स खाते जे कामयाब कार्रवाई, जंहिं दौरान 10 किलो चर्स हथ कई वई। कार्रवाई गुझे इतलात सेंट्रल जेल सखर टोल प्लाज़ा वेझो कई वई। कोयटा खां कराची वेंदड़ बस जी तलाशी दौरान 10 किलो चर्स हथ कयो वियो। मनशियात फरोश वाहिद बख्श गिरफ्तार। नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अमां सां शेयर करे सखर में एक्साइज़ ऐं नार्कोटिक्स खाते जी कामयाब कार्रवाई 10 किलो चर्स बरामद कई वई आहे। कार्रवाई गुझे इतलात सेंट्रल जेल सखर टोल प्लाज़ा वेझो कई वई। कोयटा खां कराची वेंदड़ बस जी तलाशी दौरान 10 किलो चर्स हथ कयो वियो। मनशियात फरोश वाहिद बख्श गिरफ्तार कयो वियो आहे। नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। सखर में एक्साइज़ ऐं नार्कोटिक्स खाते जी कामयाब कार्रवाई 10 किलो चर्स हथ कयो वियो आहे। कार्रवाई गुझे इतलात सेंट्रल जेल सखर टोल प्लाज़ा वेझो कई वई। सखर में एक्साइज़ ऐं नार्कोटिक्स खाते जी कामयाब कार्रवाई दौरान 10 किलो चर्स हथ कई वई। कार्रवाई गुझे इतलात सेंट्रल जेल सखर टोल प्लाज़ा वेझो कई वई आहे। कोयटा खां कराची वेंदड़ बस जी तलाशी दौरान 10 किलो चर्स हथ कयो वियो। मनशियात फरोश वाहिद बख्श खे गिरफ्तार कयो वियो। नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।